Welcome to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. फैसलाबाद जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई ते भंजट्रा समेत 3 केसिस में कौमी असम्बली में अपोजिशन लीडर उमर अयूब, सेनेट में अपोजिशन लीडर शिबली फराज, जरताज गुल ऐं साहिबजादा हामिद रज़ा समेत केतिरनि PTI अॻवाननि खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। सज़ा मिलियल जवाबदारनि में 6 MNAs, 3 पंजाब जा MPAs ऐं 1 सेनेटर शामिल। गुलाम मोहम्मदाबाद थाणे ते 1 ऐं सिविल लाइन थाणे ते दाख़िल 2 केसिस में मजमूई तौर अदालत 196 जवाबदारनि खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई। 88 जवाबदार आजा जरताज गुल, शिबली फराज, उमर अयूब ऐं शेख रशीद जे भाइटे शेख राशिद शफ़ीक खे 3 केसिस में 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई वई। फवाद चौधरी, ज़ैन कुरैशी ऐं ख़याल कास्त्रो खे 3 केसिस में बरी कयो वियो। PTI बानी अली अमीन गंडप, शाह महमूद कुरैशी समेत केतिरनि अॻवाननि जा चालान तयारु न थियण ते ट्रायल न थी सघियो। PTI चेयरमैन पारां दहशतगर्दी टोड़ अदालतुनि जा फ़ैसिला रद्द कंदे चैलेंज करण जो ऐलान। बैरिस्टर गोहर चयो आहे त बानी फ़ैसिलो कंदो त ऐवान में वापसि वञिणो आहे या बाइकआउट करणो आहे। जल्द अॻिते जे लाइ अमल जो ऐलान कयो वेंदो। अदालती फ़ैसिलनि सां जमहूरियत खे ख़तरो आहे। इलेक्शन कमीशन कलाकनि जे हिसाब सां असांजा माण्हू नाअहल करे रही आहे। अदलिया खे उमीद जी नज़र सां ॾिठो वेंदो आहे, पर अवाम उतां बि मायूस थी चुको आहे। फ़ैसिलनि सां अदलिया ते सवालिया निशान लॻी वियो आहे। PTI अॻवान अहमद ख़ान बचर पंजाब असम्बली में अपोजिशन लीडर जे उहिदे तां फ़ारिग। पंजाब असम्बली सेक्रेटरीट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। लाहौर जे दहशतगर्दी टोड़ अदालत अहमद ख़ान बचर समेत ॿियनि जवाबदारनि खे 9 मई केसिस में ॾोहारी करार ॾींदे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाई हुई। अदालती फ़ैसिले बाद इलेक्शन कमीशन अहमद ख़ान बचर जी नाअहली जो नोटिफिकेशन जारी कयो हो। इस्लामाबाद जी होटल इंतज़ामिया पारां बुकिंग रद्द करण बाद मुस्तफ़ा नवाज़ खोखर जे फार्म हाउस ते अपोजिशन इतिहाद जी APC मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो आहे त 1 ॾींहं में क़ौमी असम्बली ऐं सेनेट जे अपोजिशन लीडर खे सज़ा ॿुधाई वई। अॼु पाकिस्तान जी जमहूरी ऐं सियासी तारीख़ जो कारो ॾींहुं आहे। महमूद ख़ान अचकज़ई चयो त सियासी पार्टियुनि में नओं आइनी मुआहिदो थियणु घुरिजे। पार्लियामेंट परॾेही पॉलिसी जो हक़ीक़ी महवर हुजणु घुरिजे। इंसाफ़ मिलंदो त अमुन थींदो, ॿी सूरत में घरनि ऐं ॻोठनि ताईं फ़साद थींदा। जमायत इस्लामी जे नायब अमीर लियाकत बलोच चयो त हुकूमत ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस आॾो रंडकूं पैदा कयूं। सियासी कमज़ोरी गैर जमहूरी क़ुवतनि खे सघारो कंदी आहे। असद कैसर चयो त 18वीं तरमीम बाद सूबे जे मामलनि में मुदाख़लत न करणु घुरिजे। अदालती फ़ैसिलनि सां अवाम में ॻणती पैदा थी रही आहे। GDI अॻवान सफ़दर अब्बासी चयो त असां कराची खां हिते आया आहियूं त मुल्की मुआशी ऐं मजमूई हालतुनि ते गॾिजी वेही ॻाल्हियूं कयूं। APC में सीनियर सियासतदान जावेद हाशमी ऐं SUP अॻवान सैयद ज़ैन शाह समेत ॿियनि अॻवाननि जी शिरकत। पाकिस्तान ऐं अमेरिका में वापारी मुआहिदो ते मुआहिदे सां पाकिस्तान में अमेरिकी सीड़पकारी वधंदी ऐं ॿितरफ़े सहकार खे हथी मिलंदी। पाकिस्तानी सनअतुनि ते अमेरिकी टैरिफ घटिजी वेंदो। ॿिन्ही मुल्कनि खे हिक ॿिए जे मार्केट ताईं सुठी पहुच मिलंदी। माहिरनि मूजिबि मुआहिदे सां तवानाई, मादनियात, IT, क्रिप्टो करेंसी ऐं ॿियनि शोबनि में मुआशी सहकार जो नओं दौरु शुरू थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाक अमेरिका वापारी मुआहिदो थियण ते अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जा थोरा मञिया। वज़ीर आज़म चयो आहे त वापारी मुआहिदो पाक अमेरिका लाॻापनि में संग मिल साबित थींदो। अॻिते हली ॿिन्ही मुल्कनि में भाईवारी वधीक मज़बूत थींदी। भारत ते टैरिफ लागू ऐं पाकिस्तान सां डील, अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो ऐलान। ट्रम्प चयो त पाकिस्तान सां वापारी डील मुकमल थी वई। पाकिस्तान में तेल जा ज़ख़ीरा वधाइण लाइ अमेरिका गॾिजी कमु कंदो। ॿिन्ही मुल्कनि में भाईवारी जी क़यादत कंदड़ कंपनी जी चूंड कई पई वञे। सदर ट्रम्प चयो त थी सघे थो हिकु ॾींहुं पाकिस्तान भारत खे तेल विकिरो करे। उन खां अॻु अमेरिका भारत ते 25% टैक्स लॻायो, जेको सुभाणे खां लागू थींदो। अमेरिकी सदर चयो त जेकॾहिं भारत ऐं रूस पंहिंजे मुअल मईशतनि खे गॾिजी ॿोड़णु घुरनि था त भले कनि, असां ते फ़र्क़ु नथो पवे। ट्रम्प ईरान सां तेल जो कारोबार कंदड़ भारत में क़ाइमु 7 कंपनियुनि ते पाबंदी लॻाए छॾी। भारतीय ओपोज़िशन लीडर राहुल गांधी पारां भारतीय मईशत खे मुर्दा करार ॾियण वारे ट्रम्प जे बयान जी हिमायत। मोदी सरकार ते तनक़ीद कंदे राहुल गांधी चयो त ख़ुशी थी जो ट्रम्प हिकु हक़ीक़त बयानु कई ऐं सच ॻाल्हायो। मोदी सरकार मईशत, दिफ़ा ऐं परॾेही पॉलिसी खे तबाह करे छॾियो। हुकूमत मुल्क खे तबाही ॾांहुं वठी वञी रही आहे। मोदी रुॻो सनअतकार गौतम अडाणी जे मफ़ादनि लाइ कमु करे रहियो आहे। ट्रम्प 32 भेरा पाक भारत जंग बंदी कराइण जो बयानु ॾिनो। हुन भारत जा 5 जहाज़ किरण जी बि ॻाल्हि कई, पर मोदी चुप आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे जो मोदी ट्रम्प जे बयान ते जवाबु न पियो ॾेई सघे।
ट्रंप जी धमकी खां पोइ भारत जी सरकारी ऑयल रिफाइनरीज़ रूस खां ख़ाम तेल जी ख़रीदारी रोके छॾी। रिपोर्ट मूजिबि भारत जी चइनि ऑयल रिफाइनरीज़ गुज़िरियल हफ़्ते रूस खां तेल जी ख़रीदारी रोके छॾी। भारत जी तवानाई वज़ारत ऐं ऑयल रिफाइनरीज़ जे अमलदारनि पारां ख़बर ते तबसरो करण खां इनकार। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप 14 जुलाई ते रूस खां तेल ख़रीद कंदड़ मुल्कनि मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जी धमकी ॾिनी हुई। हुकूमत खंड जा समूरा ज़ख़ीरा पंहिंजे कंट्रोल में वठी छॾिया। 18 शुगर मिल्स मालिकनि जा नाला ECL में शामिल। 19 लख मैट्रिक टन खंड शुगर मिल्स बदिरां हुकूमती कंट्रोल में हली वई। वफ़ाक़ी फूड सिक्योरिटी वज़ारत जो चवणु आहे त खंड जे हथरादू खोट ऐं अघु वधण जे ख़दशे सबबि खंड ज़ख़ीरा कंट्रोल में करण जो फ़ैसिलो कयो पियो। समूरनि शुगर मिल्स में खंड स्टॉक ते FBR जा एजेंट्स मुक़रर। खंड जे स्टॉक्स ते ट्रैक एंड ट्रेस सिस्टम बि लॻायो वियो। ओगरा LPG सस्ती करे छॾी। नोटिफिकेशन जारी। LPG जे अघ में 17 रुपया 74 पैसा घटिताई कई वई। 11.8 किलो जो घरेलू सिलेंडर 209 रुपया 24 पैसा सस्तो थी वियो। अगस्त लाइ घरेलू सिलेंडर जो अघु 2541 रुपया 36 पैसा मुक़रर। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में वॾी लाथ जो इम्कान। हतमी मंज़ूरी अॼु वज़ीर आज़म ॾींदो। पेट्रोल जे फ़ी लीटर क़ीमत में 9 रुपया 7 पैसा ताईं लाथ जो इम्कान। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बाद नाणे वारी वज़ारत पारां नोटिफिकेशन जारी कयो वेंदो। कराची में दोदरिया वटि हिकु शख़्स 2 ॿारनि समेत समुंड में टपो ॾेई छॾियो। अखियुनि ॾिठनि शाहिदनि जो चवणु आहे त अधरोट उमिरि जे शख़्स 2 ॿारनि खे धिको ॾिनो ऐं पोइ पाण बि समुंड में किरी पियो। रेस्क्यू टीमुनि पारां सिज लथे ताईं ॻोल्हा बावजूदि 3 हथ न आया। रेस्क्यू इख़्तियारनि जो चवणु आहे त समुंड किनारे मौजूदु माण्हू वाक़े बाबति मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं ॿुधाए रहिया आहिनि। 10 खां 12 टोबनि मंझंदि खां सिज लथे ताईं ॻोल्हा कई पर केर बि हथ न आयो। रेस्क्यू टीमुनि पारां सुबुह सवेर ॿीहर ऑपरेशन शुरू करण जो फ़ैसिलो। संगरार मां अगवा थियल नींगरी प्रिया कुमारी जे वारसनि खां धाड़ेलनि 1 करोड़ रुपया भंगु घुरी वरितो। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त धाड़ेल फ़ोन कॉल करे चयो त प्रिया असां वटि आहे, बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया घुरिया आहिनि। धाड़ेलनि जी कॉल बाबति DIG सख फैसल अब्दुल्ला चाचर सां मुलाक़ात करे खेसि आगाह कयो। DIG बाज़ियाबी जी ख़ातिरी कराई आहे। इन खां अॻु बि धाड़ेल इन क़िस्म जूं फ़ोन कॉल्स करे चुका आहिनि। इख़्तियारियूं नोटिस वठी न्याणी खे बाज़ियाब कराइनि। प्रिया कुमारी 4 साल अॻु संगरार मां अगवा थी वई हुई। ऐं मातसिब आला सिंध औरत खे रिसाइण जो इल्ज़ाम साबित थियण ते के इलेक्ट्रिक जे CEO मोनस अलवी खे उहिदे तां हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। मातसिब आला सिंध जस्टिस रिटायर्ड शाहनवाज़ तारिक मोनस अलवी ते 25 लख रुपया ॾंड बि लॻाए छॾियो। मातसिब आला सिंध चयो त के इलेक्ट्रिक जे CEO मोनस अलवी ते औरत खे रिसाइण जो इल्ज़ाम साबित थिए थो। CEO के इलेक्ट्रिक 1 महीने में ॾंड जी रक़म अदा करे। मोनस अलवी शिकायत कंदड़ खे हिसायो ऐं ज़हनी अज़ियत ॾिनी। मोनस अलवी ॾंड अदा न कयो त संदसि मिल्कियत ज़ब्त कई वेंदी। सुञाणप कार्ड ऐं पासपोर्ट बि ब्लॉक कयो वेंदो। के इलेक्ट्रिक जे CEO मोनस अलवी जो चवणु आहे त फ़ैसिलो इंतिहाई तकलीफ़ ॾींदड़ आहे। क़ानूनी अमल ऐं उनखे बरक़रार रखण वारनि इदारनि जो एहतराम कयां थो। क़ानूनी सलाहकारनि सां गॾिजी फ़ैसिले जो जाइज़ो वठी रहियो आहियां। अपील करण जे पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कंदुसि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वटूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।